हल बावड़ी मां तोखे पोइ फोन कयां तो सेठ आया आहिनि। अरे तोखे मां छा चयो मैं लाइफ लाइन मेडिकल का 25,000 बिल वठी आ ने। सेठ जी मां वयोमांसि न पैसा ई न पियो ॾे। पोइ वॾे तूं छा करे? कुछ न। हुन जो बिल फारे। सेठ जी तव्हां ई त चयो पैसा नथो ॾे त छा कयूं? अरे हाणे न पैसा मिलदा ऐं न ही माल मिलदो। ईअं ॾंद न कढ, बैंक में छटी विसरी रही आहे, रेनकोट पाए करे खणी आ। जी सेठ जी। रेनकोट का थे रेनकोट? सेठ जी वो तो बैंक में रखी है न। रेनकोट बैंक में आ ऐं छटी खणी आयो। सेठ जी तव्हां ई त चयव रेनकोट पाए वञ छटी खणी आ त मां रेनकोट रखी हुयमि छटी खणी आयमि। हाणे मां गवर्नमेंट जे तरफां पद्मा अवार्ड, परमवीर चक्र ऐं भारत रत्न सभु अवार्ड ॾियाराईंदुमि। सेठ जी हुनजी ज़रूरत न आहे, बस पगार वधायो ऐं बावड़ी सां मिलण जी छुटियूं ॾियो। अरे भागा, समझ में ही नथो अचे, अलाए तुंहिंजी हरकत में बरकत है, अलाए तुंहिंजी बरकत में हरकत है।